खबर ॾियूं फुलेडियूं थाणे जी इंस्पेक्टर पारां रेहड़ी वारे खां मुफ़्त में फ्रूट खणण जी वीडियो वायरल थी वई। इंस्पेक्टर अमीर बख्श दर्स जे मुफ़्त फ्रूट खणण जी वीडियो वकील रिकॉर्ड करे वायरल करे छॾी आहे। पोरे जो चवणु आहे त इंस्पेक्टर हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं 200-300 रुपयनि जो फ्रूट मुफ़्त में खणी वञे थो। सुॼाण धुरियुनि जो चवणु आहे त सिंध पुलिस खे बदनाम कंदड़ अफ़सरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कई वञनि। आगाह कयूं पिया अवांखे अहम ख़बर जे हवाले सां त फुलेडियूं थाणे जे इंस्पेक्टर पारां रेहड़ी वारे खां मुफ़्त फ्रूट खणण जी वीडियो वायरल थी वई आहे। इन हवाले सां ॿुधायूं पिया इंस्पेक्टर अमीर बख्श दर्स जे मुफ़्त फ्रूट खणण जी वीडियो वकील रिकॉर्ड करे वायरल करे छॾी। अवांखे आगाह कयूं पिया त पोरे जो चवणु आहे त इंस्पेक्टर हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं 200-300 रुपयनि जो फ्रूट मुफ़्त में खणी वञे थो। सुॼाणनि जो चवणु आहे त सिंध पुलिस खे बदनाम कंदड़ अफ़सरनि ख़िलाफ़ कार्रवायूं कई वञनि। फुलेडियूं थाणे जे इंस्पेक्टर पारां रेहड़े वारे खां मुफ़्त फ्रूट खणण जी वीडियो वायरल थी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मंज़ूर शेर खां। जी मंज़ूर शेर, छा तफ़सील आहिनि? जी फुलेडियूं थाणे ड्यूटी कंदड़ पुलिस इंस्पेक्टर अमीर बख्श दर्स पारां मुफ़्त में रेहड़े वारे खां फ्रूट खाइण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त फुलेडियूं जे मेन शहीद चौक ते फ्रूट खाईंदड़ ॿार मुकेश खां फुलेडियूं थाणे जो इंस्पेक्टर अमीर बख्श दर्स पारां मुफ़्त में फ्रूट वठण जी वीडियो हिकु वकील नाले कमलेश कुमार पारां वायरल करे छॾी आहे। जंहिंखां पोइ सोशल मीडिया ते उन इंस्पेक्टर तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते फुलेडियूं शहर में रेहड़े वारनि खां मुफ़्त में फ्रूट ऐं भाॼियूं जेको आहे सो खणी वेंदो आहे। जंहिं वीडियो जेको आहे सो हींअर वायरल कई वई आहे। उन खां अलावा असां जॾहिं उन फ्रूट खपाईंदड़ ॿार सां राब्तो कयो त हुन चयो त मूंखां 200 जो हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं पुलिस वारो मुफ़्त में फ्रूट खणी वञे थो ऐं पैसा बि नथो ॾिए। उन हवाले सां जेका समाजी ऐं सुञाणंदियूं आहिनि हुननि जो पिणु चवणु आहे त सिंध पुलिस खे बदनाम कंदड़ अहिड़नि ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई वञे जेके मिस्कीन पोरतनि खे पंहिंजे हक़ जा पैसा बि नथा ॾियनि। जी वॾी महिरबानी मंज़ूर शेर तफ़सीलनि जे लाइ।